نستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों अवां प्यारी जमात जे आॾो जेका आयत करीमा गुज़िरल जुमन ते मुतलावत कई ही अॼु बि उहा साॻी आहे सॻुरी मुतलावत कई आहे जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू पंहिंजनि दोस्तनि जो शान बयान कयो आहे कुछ तव्हांखे मूं अर्ज़ु कयो हुयो कुछ अर्ज़ु करणो आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। खुदा ताला जल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार, बेशक इहा ॻाल्हि सची आहे त जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे ऐं अल्लाह जा दोस्त ग़मगीन बि कोन थींदा। ला ख़ौफ़ मां मुराद आहे हुनखे पंहिंजो को ख़ौफ़ ख़तरो कोन हूंदो। वला हुम यहज़नून जे बारे में अवां ॿुधो आहे त हुननि खे पंहिंजे मुतवस्सिलीन, पंहिंजे मोतक़दीन, पंहिंजे मुरीदनि ऐं ताल्लुक़ वारनि जो बि ख़ुदा तबारक व तआला ख़ौफ़ कोन ॾींदो। जीअं अल्लाह जा दोस्त बेख़तर हूंदा त अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे दोस्तनि सां निस्बत करण वारा बि बेख़ौफ़ ऐं बेख़तर हूंदा। जंहिं बाने पंहिंजे रब करीम सां लव लॻाई हूंदी, पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक खे जंहिं रिझायो हूंदो, यकीनी ॻाल्हि आहे अल्लाह ताला मख़लूक जे लाइ जॾहिं फरमायो आहे त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। दुनिया में जॾहिं कॾहिं को बि कंहिंसां चङाई ऐं नेकी कंदो आहे त हुनजो बदिलो नेकी मिलणु खपे। पोइ जेकॾहिं अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जा बाना अल्लाह पाक सां वफ़ादार हुजनि, रब करीम जी इबादत कनि, ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात खे राज़ी रखनि, त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू उन्हनि खे बि बेख़ौफ़ बनाए छॾींदो आहे। इन सिलसिले में मां तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ी हदीस पाक पेश करे उन खां बाद में पंहिंजे मौज़ूअ ते अॻिते अचां थो। सलाह शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त क़यामत जो ॾिहाड़ो जेको तमामु ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो, जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो त इन्न ज़लज़लतस साअत शैउन अज़ीम। उन क़यामत जे घड़ी वारो ज़लज़लो तमामु ख़तरनाक हूंदो, एतिरो त वॾो हूंदो जो माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हिक ॿिए खां बेज़ार हूंदा। ख़ुदा ताला शर पनाह जे 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा, माण्हू पंहिंजे पघर में पिया बुॾंदा, हिक ॿिए खां बेज़ार हूंदा, को वाक़िफ़ कंहिंजो कोन थींदो, वेझा वेझा रिश्ता बि ख़तम थी वेंदा। अहिड़े दहशतनाक ॾिहाड़े में अल्लाह जी हिकिड़ी अहिड़ी मख़लूक हूंदी, अहिड़ा अल्लाह जा बाना हूंदा जेके मैदान हशर खां हिकिड़े पासे अलहदा बीठा हूंदा, जंहिंजे मथां कंहिं बि क़िस्म जो को ग़म कोन हूंदो, बिल्कुलु बेख़तर बीठा हूंदा। हे माण्हुनि जो गोड़ शोर, मुसीबत, रड़ियूं दाहूं, पघर जी हालत में माण्हू ॿुॾा पिया हूंदा। इन खां हो बिल्कुलु बेनियाज़ हूंदा, का हुनखे परवाह, यानी ईअं सम्झो त हुनजी का ख़बर ई कान हूंदा। मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया, उहे पाण में गुफ़्तगू कंदा, हिक ॿिए में ॻाल्हाईंदा, यार ये माण्हू छो परेशान हल, रड़ियूं था कनि, दाहूं था कनि, कूकू था कनि, पघर में ॿुॾा पिया हल, उघाड़ा बीठा हल, सॼो जहान परेशानी जे हालत में आहे, को कंहिंसां गॾु साथ ॾियण लाइ तयारु कोन्हे। ॻाल्हि छा आहे, ख़बर कान्हे का, पाण में सलाह करे हिकिड़े खे मोकिलींदा, तूं वञी मालूमात वठी आ त छा आहे। ख़ुदा जो हबीब फरमाए थो उन जमात मां हिकिड़ो शख़्स वेंदो, वञी क़यामत जे मैदान में पहुचंदो, उते माण्हुनि खे चवंदो तव्हां छो परेशान आहियो। माण्हू चवंदा तोखे ख़बर न आहे, अल्लाह ताला क़ुरान पाक में अलहम्द शरीफ़ में मुंड में फरमायो हो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन
अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। रब करीम जज़ा सज़ा बदले जे ॾियारे जो मालिक आ। अॼु बदले वारो ॾियारो आ। जंहिं इंसान दुनिया में जेका पोख पोखी हींदी सा अॼु लुणंदो, जेको बि हुन अमल कयो हूंदो सो हुन जो एवज़ो हुनखे मिलंदो। अॼु सारी मख़लूक हिन जे लाइ गॾु थी वई आहे। उहो शख़्स चवंदो आहे भला ॾियो ख़बर अव्हां खे ख़ुदा तबारक व तआला छा कंदो? चवंदा ख़ुदा जी ज़ात बाबरकात असां खां हिसाब वठंदो, अमलनि जो हिसाब वठंदो, नेकिन जो हिसाब वठंदो, बुराइनि जो हिसाब वठंदो। उन खां बाद में हिकिड़ा जन्नत ॾे वेंदा, ॿिया जहन्नम ॾे वेंदा। ख़ुदा जो हिसाब किताब जो ॾिहाड़ो आहे। रब करीम सॼी मख़लूक हिसाब किताब जे लाइ घुराई आहे। इहा ख़बर वठी वापसि ईंदो, पंहिंजे साथियुनि खे अची ॿुधाईंदो त हीअ ॻाल्हि आहे। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, उहे अल्लाह जा बाना पाण में चवंदा हाओ बराबरि। अॼु क़यामत हिसाब किताब जो ॾिहाड़ो त ज़रूरु आहे, पर अल्लाह जो असां सां वाइदो आहे त हिकिड़ी अहिड़ी बि जमात हूंदी जंहिंखे बिना हिसाब जे जन्नत में मोकिलियो वेंदो। अल्लाह जो वाइदो सचो आहे। असां बहैसियत मुस्लमान जे अल्लाह जे वाइदे ते ईमान आणियूं था। छा ख़ुदा जो वाइदो सचो न आहे? सचो वाइदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे बाननि सां सचो वाइदो कयो आहे त अहिड़ा बि अल्लाह जा बानड़ा हूंदा जंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात बिना हिसाब जे जन्नत ॾे मोकिलींदो। उहे अल्लाह जा नेक बाना जेके सभिनि खां अलाहिदा बीठा हूंदा, उहे पाण में सलाह कंदा, चवंदा यार रब जो वाइदो असां सां हो त तव्हां सां हिसाब कोन कंदुसि। इहा ख़ल्क़ तरी परेशान आहे जो हुन सां हिसाब थींदो। असांखे परेशानी इन जे लाइ कान्हे जो अल्लाह पाक असां सां लेखो कंदो ई कोन को। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ये उहे ई बाना नेक सालिया हूंदा जंहिंजे लाइ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त ख़बरदार अल्लाह जे वलियनि खे न को क़यामत में ख़तरो आहे, न को हिन दुनिया में ख़तरो आहे। इन जे करे उनखे ख़तरो कोन्हे जो सारी ज़िंदगी हुन अल्लाह जो ख़ौफ़ रखियो आहे। जेको अल्लाह खां डिॼंदो आहे ख़ुदा ताला उनखे तमामु ख़तरनि खां महफ़ूज़ रखी छॾींदो आहे। असांजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा न आहे। असां पंहिंजे रब करीम खां डिॼूं कोन था। इन ख़ुदा जे ख़ौफ़ न हुजण जे करे हर शइ जो ख़तरो असांजे मथां मुसलत लॻो पियो आहे। हर शइ खां असां डिॼूं था, पर अल्लाह जे वलियनि सवाइ अल्लाह जे ॿियो कंहिंखां बि पंहिंजे दिलि में ख़ौफ़ कोन धारियो। जे डिॼंदा हुआ त रब खां, तवक्कल कंदा हुआ त रब ते, भरवसो हो त अल्लाह ते, ताल्लुक़ हो त अल्लाह जो, रज़ामंदो हो त ख़ुदा जो। हर मामले में सोचींदा हुआ त हिकु रब राज़ी हुजे, ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का। पोइ जेको हिकिड़े वाहिद वहदहू ला शरीक रब खे राज़ी कंदो आहे, ख़ुदा तमामु ख़तरनि खां उनखे महफ़ूज़ फरमाए छॾींदो आहे। सलाह शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अञा मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि तरीत फरमायो आहे, छा खां वञी छो तूं बेली बिही ॿियनि जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह हसी। जंहिंजो पंहिंजे रब सां इश्क आहे, जंहिंजो पंहिंजे रब पाक सां प्यार ऐं मुहबत आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि बानड़नि खे हिन दुनिया में बेखौफ़ बनाए छॾींदो आहे। हक़ीक़त इहा ई आहे, रब ताला फरमाईंदो आहे तूं मुंहिंजो थी पओ त मां तुंहिंजो थी पवां। मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब हूंदो आहे तंहिंजो सभु हूंदो आहे। असांखे औलिया अल्लाह जी ज़िंदगी ॿुधाए थी पई, जन सारी ज़िंदगी पंहिंजे रब करीम खे राज़ी कयो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि बाननि खे सॼे जहान जे ग़मनि खां बेपरवाह बनाए छॾियो आहे। हर शइ ख़ुदा वारनि जो एहतराम कंदी आहे, इन जे करे जो हुननि जे दिलि में पंहिंजे रब जो सही सही एतराम हूंदो आहे। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे, हिकिड़े शख़्स खे हिकिड़े अल्लाह जे बाने ॾिठो, शींहं जे मथां सुवार थियो पियो अचे। शींहं त माण्हुनि खे खाईंदो आहे,
इंसान ज़ात जो दुश्मन आ, पर उन बुजुर्ग जो ॾिठो त माण्हू शेर ते सवार आ। हैरत में अची करे दिल में सोचई इहो कहिड़ो माण्हू आ, शेर जे मथां सवार लॻो पियो आ। शींहुं हुन जे चवण में कंधु झुकायूं हुनखे सुवारी वांगुरु खयो थो अचे पियो। जंहिंमहिल हुन अल्लाह जे वलीअ जे भर में गुज़र थियो आ, उन शींहं ते सवार शख़्स हुन जे दिल जे ख़तरे खां वाक़िफ़ थी वियो आ। हिन जे दिल में ख़दशो पैदा थियो आहे त माण्हू कीअं थो शींहं ते चढ़ियो अचे। दिल जी ॻाल्हि ॿुधाईंदे उन जो नालो वठी सॾु करे चवे थो अदा तूं घबराए न, जेकॾहिं शींहं जे मथां सवार आहियां त का वॾी ॻाल्हि कान्हे का। जेको अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे दिल में रखंदो आहे शींहं बि उन खां डिॼंदा आहिनि। शींहुं कहिड़ी शइ आहे? जंहिंखे रब जो ख़ौफ़ आहे, पंहिंजे मालिक जी जंहिंखे परवाह आहे, चवंदो आहे त मां रब जी परवाह कंदुसि, ॿिए जी मूंखे परवाह ई न आहे। उन शख़्स जो इहो मक़ाम हूंदो आहे जे शींहं जे मथां सवार थियो त शींहं बि कंधु झुकाए हलंदो आहे। अहिड़ो वाक़ियो हदीस पाक में बि ईंदो आहे। मौलाना सादीअ जी ॻाल्हि बि सची आहे, पर असांजो ईमान मदीने वारे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ऐं उन जे सहाबा किराम जे अक़वाल जे मथां आहे। हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो सहाबी सगोरो आहे, बहादुर आहे, दिलेर आहे, कदावर जवान आहे। हिकिड़ी लड़ाईअ मां अची रहियो आहे। मुंहिंजे महबूब पाक जा सहाबी सगोरा के कमज़ोर बि आहे, के पोढ़ा बि आहे, के न मुंहिंजे महबूब पाक जा सहाबी बीमारड़ा बि आहे। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो ॿार कुल्हे ते आहे। उन बहादुर सहाबी चयो यार तो वारो थेलो मांखे ॾे, मां थो कुल्हे ते रखां। उन खां वठी 2-3 वखियूं अॻिते हलियो। वरी ॿियो हिकिड़ो सहाबी ॾिठई कमज़ोर आहे, चई तुंहिंजो बि सामान मूंखे ॾे, ॿिए जो बि खयईं। वरी अॻिते हलियो, वरी टियों हो हिकिड़ो कमज़ोर, उन सां सामान हो, अब आयो तो वारो सामान बि मूंखे ॾे। इहे 5-8 जो सामान कुल्हे ते खणी झूमंदो हलंदो वञे। बहादुर मुड़सो हो। जंहिंमहिल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पई अथसि, पाण फरमाइनि था अंत सफ़ीना। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तूं त को ॿेड़ो आ, ॿेड़ो। छा फरमायूं? तूं त ॿेड़ो आ। जीअं ॿेड़े ते ॿार रखिबो आहे, ॿेड़े खे परवाह न हूंदी आहे। तूं त को ॿेड़ो आ जो पंहिंजो त ॿार खयूं थो वञे पर ॿियनि जा बि खयूं थो वञे। उहो ॾिहाड़ो उन सगोरे पंहिंजो नालो मटाए छॾियो। जेको बि पुछंदोसि नालो छा थी, चवंदो मुंहिंजो मुहम्मद मिठे नालो ॿेड़ो रखियो आहे, तंहिंजे करे मां सफ़ीनो आहियां। हाणे उहो सफ़ीनो साहबी हिकिड़ी जंग में, हिकिड़ी लड़ाईअ में असाबन सगोर खां जुदा थी वियो आहे। लश्कर हिकिड़े पासे, हे धार जंगल में हलियो थो वञे। ओचितो हिन जे शींहुं साम्हूं आयो आहे। शींहं हिन जे मथां हमलो कयो आहे। जंहिंमहिल शींहं हिन खे खाइण जो इरादो कयो आहे, तंहिंमहिल हज़रत सफ़ीना रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था या अबल हारिस अन मौलाए रसूल अल्लाह। ओ जंगल जा शेर, मुंहिंजे वेझो न अचिजांइ, तोखे ख़बर न आहे, मूंखे कोन थो सुञाणे, मां मुहम्मद जो ग़ुलाम आहियां, मां रसूल अल्लाह जो ग़ुलाम आहियां। सुभान अल्लाह। सहाबा जो ईमान त ॾिसो। सहाबा जो अक़ीदो ईमान इहो आहे त रसूलुल्लाह जी ग़ुलामी ॾींदुसि, महबूब जे दामन में चिंबड़ी पवंदुसि त शींहं खे ताक़त न आहे जो रसूल जे ग़ुलाम खे तकलीफ़ पहुचाए। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सभिनी हदीस जे किताबनि बाबुल करामात में ईंदो आहे त जंहिंमहिल हुन इहे लफ़्ज़ चया त न मौला या रसूल अल्लाह, मां अल्लाह जे रसूल जो ग़ुलाम आहियां, महबूब जो ग़ुलाम आहियां, त जंगल जो शींहुं उन जे आॾो कंधु झुकाए पुछ लुटकाइण लॻो आहे, जीअं मालिक जे आॾो कुतो पुछ लुटकाईंदो आहे। साहबी खे पक हुई, तॾहिं त चयईं त मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां। वरी जो हुन कंधु झुकायो ऐं पुछ लुटकाई त हुनजी दिलि वधी वई। मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम फरमाइनि था पिया, जंहिंमहिल शींहं कंधु झुकायो आहे, हज़रत सफ़ीना रज़ी अल्लाह ताला अन्हु त भुलल हो, हुनखे वाट हथ कान पे आई, रस्ते खां भुली करे झंग में हलियो वियो आहे। उहो जंगल जो शेर, जंगल जो जानवर कंध सां इशारा पियो करेसि, हेॾे हल त मां तोखे दग ते छॾे अचां। हाणे उहो सूंहों थी थो हलेसि। हज़रत सफ़ीनो हलंदो वञे, जंग मां जंहिंमहिल हो पेचरो आयो,
पेरन घुमाइण वारी जा रस्तड़ो दगड़ो आयो जमल दग ते पहुतो आ झंगा घाटो आ कामल शेर हिन पासे वञे कामल शेर हिन पासे वञे कामल सफ़ीने जे अॻियां वञे कामल सफ़ीने जे पोयां वञे हलंदो हलंदो ॿाहिरि जमल झंग मां कढी करे लश्कर जे वेझो आयो आ शेर बीही रहियो आहे हज़रत सफ़ीना पंहिंजे साथनि सां वञी मिलियो आहे सिपा सालार सां वञी ॻाल्हि कयईं सिपा सालार चयो त अॻियां पोयां तुंहिंजे इन जे करे पियो हले त पहरो ॾींदो हलां मतां को ॿियो जानवर तकलीफ़ ॾेसि कामल तुंहिंजे साॼे हो कामल तुंहिंजे खाॿे हो कामल तुंहिंजे अॻियां हो त कामल तुंहिंजे पोयां हो इहो इन जे करे हुयो त मतां को ॿियो जानवर नमक हराम थी पवे ऐं तोखे न सुञाणे विझे तंहिंजे करे शींहुं तुंहिंजो पहरेदार हो रुगो पहरेदार कोन हो बल्कि तोखे रसूलुल्लाह जे लश्कर में अची मिलाईं इहो त हदीस जो वाक़ियो आहे जो न को शेख सादी न को गुलिस्तान न को बोस्तान न को किताब हदीस जे किताबनि में वाक़ियो सहाबा किराम जे करामात जे बाब में ईंदो आहे त मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ इन मां साबित आहे त करामात औलिया हक़ुल इहा बि हिकिड़ी ख़ुदा जे वलियनि जी करामत आहे जो अल्लाह जे वलियनि खे जानवर बि सुञाणंदा आहिनि ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आहे ॿ शयूं आहिनि जेके कोन सुञाणंदियूं आहिनि बाक़ी सभु सुञाणंदियूं आहिनि कहिड़ियूं दुरूद पढ़ंदो ॿुधाईंदो हलाए वरी मुझे मदीने वाले साईं ते सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम सहाबन किरामन खे पाण फरमाया त बस शयूं अल्लाह जे दोस्तन खे कोन सुञाणंदियूं या रसूल अल्लाह केर हल तव्हां चवंदो अला मतां कुतो हुजे मतां नांग हुजे मतां विछूं हुजे मतां को बद जानवर जो नालो ई न आहे वठंदा उहो हुजे अल्लाह जे वलियनि खे उहे कुता बि सुञाणंदा हुआ झंग जा मिरूं बि सुञाणंदा हुआ नांग बि सुञाणंदा हुआ अॼु तव्हांखे जोगी चवंदा आहिनि त बाबा असां नांग खे पीरान पीर जो वास्तो ॾींदा आहियूं आहे या न आहे पोइ केतिरे क़दुरु सचो आहे हक़ आहे कूड़ आहे बल्कि ॻाल्हि त मशहूर आहे न त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे नाले मुबारक जे मथां नांग बि सुर ॾींदा आहिनि भला उहे ॿ केर हम जेके नथा सुञाणनि ॿुधायां नबी पाक जा लफ़्ज़ ॿुधायां पंहिंजा को नथो ॿुधायां पाण फरमनि था मरदतल जिन्न वल इंस हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इंसाननि में ऐं जिन्ननि में जेके मरदूद हूंदा आहिनि उहे कोन सुञाणंदा आहिनि बाक़ी बि सॼी अल्लाह जी मख़लूक सुञाणंदी आहे सभु इंसान बि न सभु जिन्न बि न जिन्ननि में हिकिड़ा मरदूद जिन्न आहिनि इंसाननि में बि हिकिड़ा मरदूद इंसान आहिनि नबी करीम जी ज़ात फरमाइनि था अल्लाह जे वलियनि खे हर शइ सुञाणंदी आहे पर मरदूद जिन्न ऐं मरदूद इंसान कोन सुञाणंदा आहिनि मरदूद चइबो आहे तड़ियल खे कंहिंखे चइबो आहे तड़ियल खे फुरिया पसी फीण खरनि खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया जल पंहिंजो दीन पंहिंजो मज़हब विकिणी छॾियो आहे अल्लाह जे वलियनि खे कोन सुञाणंदा आहिनि अल्लाह जे बाननि जी शनास कोन कंदा आहिनि रब करीम जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाईंदो आहे उहे जिन्ननि जो क़िस्म आहे इंसाननि जो क़िस्म आहे जेके अल्लाह जे बाननि खे कोन सुञाणंदा आहिनि वरन अल्लाह जे वलियनि खे इंसान त सुञाणंदा आहिनि जानवर त सुञाणंदा आहिनि पर जेके सुकल काठियूं आहिनि उहे बि सुञाणंदियूं आहिनि हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी शरीफ़ वारो बुज़ुर्ग जंहिंजो लक़ब आहे सुल्तानुल औलिया छा आहे लक़ब अदा का मामूली ॻाल्हि कान्हे अब आहे केरा मुफ्ती साहबा ही केरा चैसे हाफिज साहबा हे केरा चे हाजी साहबा हे कारी साहबा ये लक़ब मामूली हन कूड़ सच ते भी अची सघन था पिया पर सुल्तान औलिया उहा हस्ती आ जो सॼे सिंध जे वलियन चयो आ त असां सभिनि जो सुल्तान आ जवान ॼाओ कोन्हे 250 साल अॻु में गौसल आलमीन गौस बावलक ॿुधाए पियो त जवान अचेव थो हा साईं का मामूली ॻाल्हि कान्हे उन सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह खां कचहरीअ में हिकिड़े माण्हू पुछो साईं वली छाखे चइबो आहे सम्झो था अलाए न जागो था अॻे जुमे ते मां न आयुसि कावड़िया हो ॾाढा पर तव्हां मूंखां त कोन पुछो छो न आहे
अवां सब पंहिंजे मुकावड़िया वेठा हो, वरी तव्हांखे टिंडू फ़कीर जहिड़ो उस्ताद मिली थो वञे, पोइ सुभान अल्लाह। अॼु वरी ख़ुदा आंदो ई कोन अथसि, मथे जो सूर। हा पुछो था मोली साहब चाक आहे बीमार आहे छो न आहे, अव्हांखे बि छा बस हुजे। हाणे ॻाल्हि ॿुधो, ख़ुदा जे वलीअ खां पुछो थो वञे त वली छाखे चइबो आहे। कंहिंखां पुछूं सुल्तान औलिया खां। हज़रत सुल्तान औलिया फरमाइनि था, हीअं पाण हिते बुज़ुर्ग वेठो आहे, ओ हुन कुंड जेतिरो परे काठ जी मंजी आहे, मंजी मंजी सम्झो था छा कबी आहे। माण्हू हुते वेहंदो आहे, वुज़ू कंदो आहे, मायूं अटो वटो ॻोहींदियूं आहिनि, मानी पचाईंदियूं आहिनि, मर्द वेहंदा आहिनि, मंजी थींदी आहे नंढड़नि मंझनि सां। हज़रत सुल्तान औलिया खां पुछोसीं वली छाखे चइबो आहे। ख्वाजा सुल्तान औलिया फरमाइनि था, अब्बा वली उनखे चइबो आहे जेकॾहिं न मंजीअ खे चए त माई हेॾे आ त हली अचे। छा फरमायूं त वली उनखे चइबो आहे जो हिन मंजीअ खे चवे त हेॾे आ त हली अचे। ख्वाजा साहब ॻाल्हि कई त मंजी उथी खड़ी थी, ईअं उथण शुरू थी हलंदी आई। ख्वाजा साहब फरमाइनि था माई तरस तरस असां तोखे को नथा चऊं पिया। जमल अल्लाह जे वली फरमाए तरस तोखे को नथा चऊं त मंजी पंहिंजी जॻह ते वेहिजी वई आहे। उहो पुछण वारो चए थो सही पाण खे ज़ाहिर छो नथो करे, तूं बि त अल्लाह जो वली आहीं। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सला सला बुलंदावाज़। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह तरी फरमायो आहे गुफ्ताए अल्लाह बुवद गर्ज अर्ज़ हुलकू में अब्दुल्ला बवद। फरमाए थो ॻाल्हि असुल में या हूंदी आहे त अल्लाह जे वलीअ जो ॻाल्हाइणु ईअं सम्झो त अल्लाह जो चवणु हूंदो आहे। अदा जेकॾहिं अल्लाह साईं चवे मंजीअ खे त मंजी हली आहे, ईंदी या न ईंदी। अल्लाह जो वली कंहिं बेजान खे चवे हली आहे त उहा बि हली ईंदी। इन जे करे जो अल्लाह जे वलीअ जो चवणु अल्लाह जे ज़ात बाबरका जो चवणु हूंदो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, हे महीनो आहे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे वफ़ात जो। पीरान पीर जी वफ़ात आहे 11 तारीख़ रबीउल सानीअ जे। कहिड़ी तारीख़? ॾाढी ॻाल्हि आहे, कहिड़ी तारीख़? 11 रबीउल सानी जेको हे महीनो हले थो। असां इन जे करे पीरान पीर जे 11 मल्हाईंदा आहियूं। 11 मां मुराद आहे 11 तारीख़। मुला चवंदा आहिनि 11 हराम आहे। अदा मूंखे ॿुधाए पहिरीं तारीख़ कंहिं ठाही आहे, ॿी तारीख़ कंहिं ठाही आहे, 3, 4, 5 कंहिं ठाही आहे, 10, 11 कंहिं ठाही आहे। ओ निभागा तोखे कहिड़े निभाग खयो आहे। 11 छा में हलाल आहे, छा में हराम आहे, तोखे सम्झ अचे ई कान थी। सोच त सही, अल्लाह पाक पहिरीं तारीख़ ठाहिण वारो, 10 तारीख़ ठाहिण वारो, 11 ठाहिण वारो, 29 ठाहिण वारो। जे पहिरीं जाइज़ आहे, ॿी जाइज़ आहे त 11 बि जाइज़ आहे। असां 11 इन जे करे मल्हाईंदा आहियूं जो असांजे मुर्शिद करीम जो इन तारीख़ ते विसाल थियो आहे। छा थियो आहे? अवां चवंदो तव्हांखे को सुभाणे चवंदो वाह वाह होॾो तव्हांजो पीर वञे मरी ऐं तव्हां वरी पिया ख़ैरातूं कयो, ख़ुशियूं पिया को, त चङो जो मोह। गिरोड़ी साहब फरमाईंदो आहे आशिक मरंदा की न की मरदा मरदूदा। आशिक मरंदा आहिनि। असां छा चवंदा आहियूं पीरान पीर जो विसाल। चओ चओ गौसल आज़म जीलानी जो मुल्ला खे जो विसाल जी माना छा आहे? अल मौत जसरुल यूसिलुल हबीब। जो ॾिहाड़ो यार सां मुलाक़ात जो ॾिहाड़ो हूंदो आहे। छा हूंदो आहे? ॾाढी ॻाल्हि आहे। छा हूंदो आहे? यार सां
मुलाकात जो ॾिहाड़ो हूंदो आहे। औलिया अल्लाह जे ॾिहाड़े खे विसाल जो ॾिहाड़ो इन चइबो आहे। वसुल विसाल माना गॾिजणु, इन जे करे चइबो आहे जो अल्लाह जो वली दुनिया खां ताल्लुक़ टोड़े पंहिंजे रब सां वञी मिलंदो आहे। हाणे पंहिंजे ईमान सां ॿुधाए त जंहिं ॾिहाड़े न असांजो मुर्शिद वञी रब सां मिले, उहो असांजे मुर्शिद जे लाइ भलो ॾिहाड़ो आहे या न आहे? असांजे जुदाईअ जो ॾिहाड़ो आहे, असांजे फिराक जो ॾिहाड़ो आहे, असांखां धार अचण जो ॾिहाड़ो आहे, असांखे त सदमो आहे, पर असांजे मुर्शिद जे मिलाप जो ॾिहाड़ो आहे। पंहिंजे रब सां वञी मुलाक़ात कंदो आहे। हिकिड़ी पुल जे किनारे खां ॿिए किनारे ॾे, दरियाह जे हिक कपर खां ॿिए कपर ॾे पुल जे ज़रिए वञिबो आहे। त अल्लाह जे वलियनि जो मौत बि पुल जे जाइ ते हूंदो आहे। अल्लाह जा वली विसाल जे ज़रिए रब सां मुलाक़ात कंदा आहिनि। अल्लाह जा वली ॻाल्हायो, उन मौत जे ज़रिए रब सां मुलाक़ात कंदा आहिनि। अल मौत जसरुन, मौत वलियनि जे लाइ पुल आहे। यूसिलुल हबीब इलल हबीब, यार खे यार सां मौत मिलाईंदो आहे। जहिड़ो आहे त दुनिया सां, भाउ सां, पुट सां, घरवारी सां, मुरीदनि सां, दुनिया वारनि सां ताल्लुक़ गंढियो पियो आहे, अलाह सां बि गंढियो पियो आहे, पर जॾहिं वफ़ात कंदो आहे त दुनिया जो ताल्लुक़ ख़तमु हूंदो आहे। हर तरह सां हुनजो ताल्लुक़ अलाह सां हूंदो आहे। पोइ जॾहिं असांजो मुर्शिद अलाह सां मिलंदो आहे या असांजे मुर्शिद जे ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हूंदो आहे, असां मुरीद चवंदा आहियूं अॼु साईंअ खे ख़त्मो ॾियाराए, अॼु साईंअ खे ईसाले सवाब कर, अॼु साईंअ जे रूह खे सवाब पहुचाए, क़ुरान पढ़, देग भत जी लाइ, ग़रीबनि खे खाराए, मिस्कीन खे खाराए, नाले अल्लाह जे नियत मुर्शिद जे रूह खे पहुचंदो आहे। पोइ मुर्शिद राज़ी थींदो आहे। होॾो रब सां मुलाक़ात असां यादगिरो ॾियारींदा आहियूं त तूं रब सां हिन ॾिहाड़े मिलियो आहे, असांखे बि यादि कजां। पोइ अल्लाह जे वलीअ जो ताल्लुक़ रब सां गंढिबो आहे। अल्लाह जो वली अल्लाह सां हूंदो आहे। हेॾो असांजा तोहफ़ा सलाम मिलंदा अथसि। पोइ असांखे यादि कंदो आहे, दुआ घुरंदा, मौला मुरीद छॾे आयो आहियां। पोइ हुन मुर्शिद जे दुआ सां मुरीदनि जा बेड़ा पार थी वेंदा। यारहीं हराम आहे जो पिणस जी शरीयत आहे। तुंहिंजे पीउ जे मथां क़ुरान नथो हो मुला, तुंहिंजो कलमो आहे, तुंहिंजो दीन आहे, क़ुरान हदीस में जेका शइ हराम न आहे, तूं छो थो हराम करे पियो? औलिया अल्लाह खे ईसाले सवाब करणु 10 बि जाइज़ आहे, 11 बि जाइज़ आहे, 12 बि जाइज़ आहे, 12 महीना जाइज़ आहे। जॾहिं बि ईसाले सवाब कर जाइज़ ई जाइज़ आहे। पर असां 11 इन जे करे कंदा आहियूं जो 11 तारीख़ पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे विसाल जो ॾिहाड़ो आहे। छा जो ॾिहाड़ो आहे साईं? सलात पढ़ त ओ सलात जी करामत ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अव्हांखे यादि हूंदो पहिरें जुमे ते मां ॿुधायो त पीरान पीर चयो त मुंहिंजो कदम कुल वलियनि ते आहे। यादि आहे न साईं? वरी मां तव्हांखे हाजी फ़कीरुल्लाह अलवी ओ शिकारपुर वारे बुज़ुर्ग जो बि वाक़ियो ॿुधायो। यादि आहे न साईं? जमल पीरान पीर ऐलान कयो आहे कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। उन ज़माने में जेतिरा बि वली हा उन सभिनी पंहिंजा कंध झुकाया, पर मुंहिंजा दा सुनआन जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन सुनआन जे इलाइक़े में हिकिड़ो वली रहंदो हो, अल्लाह जो बानड़ो हो। उनखे ख़बर पई आहे त पीरान पीर थो चवे मां सभिनि खां मथे आहियां, मुंहिंजो कदम सभिनि जे मथां आहे। उहो थो चवे ॿियनि ते हूंदो पर ते न हूंदो। छा चयईं? निभाग खयुसि, मुते कोन्हेसि, ॿियनि ते भली हुजेसि। हज़रत गौसे पाक सां माण्हूअ कंहिं ॻाल्हि कई आहे। पीरान पीर शेख सुनआन, सुनआन जो पीर जेको आहे उहो थो चवे त मुते न आहे। पीरान पीर फरमाइनि था जेकॾहिं मां चवां हा त मुंहिंजो कदम कुल वलीअ ते मुंहिंजे चवण सां मां चवां हा, इनकार करे हा त ख़ैर हो, भली मुंहिंजी ॻाल्हि न मञे हा, पर मां अब्दुल कादर पंहिंजे तरफ़ खां ऐलान कोन कयो आहे। अल्लाह मुंहिंजे रसूल करीम खे चयो आहे, रसूल करीम मूंखे चयो आहे त ऐलान कर ओ अब्दुल कादर मां मुहम्मद जो तो ते कदम आहे, तुंहिंजो कुल वलीअ ते कदम आहे। अल्लाह या रसूल अल्लाह याद सगी। पीरान पीर फरमाइनि था इन शेख सुनआन
मुझे गाल जो इनकार कोन कयो आ, इन रसूलुल्लाह जे गाल जो इनकार कयो आ। क्या जो इनकार कयो थई? रसूलुल्लाह जे तरफा खां इनकार कई न सही। माना महबूब पाक चवे त तू ऐलान कर ऐं मांखे इल्हाम थे खुदाई तरफा खां त तो ते रसूलुल्लाह जो कदम आ, तो जो कुल वली ते कदम आ। हाणे मुझे कदम खे नथो मञे, माना रसूलुल्लाह जे आर्डर खे नथो मञे। जेको रसूल जे आर्डर खे नथो मञे, पीरान पीर फरमाइनि था इन जे मथां सूअरनि जा कदम ईंदा। नऊज़ बिल्लाह, अस्तगफिरुल्लाह। मां हाणे ॿुधायो गुफ़्त ए ओ गुफ़्त ए अल्लाह बुवदे गर्ज अज़े हुलकू में अब्दुल्ला बवदे। इहो ईअं सम्झ त पीरान पीर जो चवण कोन हो, अल्लाह जो चवण वही वियो। जिन तलवार वही वेंदी आ, तलवार घाव करे छॾींदी आ। तलवार जो कमु कटणु हूंदो आ, कंहिंखे माफ़ कान कंदी आ। को मौलवी आ, को हाजी आ, को वॾेरो आ, को ज़मींदार आ। जंहिंजे मथां तलवार ईंदी तंहिंखे वढे वेंदी आ। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जी ज़ुबान मुबारक बि सैफ़ ज़बान आ, तलवार खां बि तिखी आ। पाण फरमाइनि था हिन जे मथां ख़िनज़ीरनि जा कदम ईंदा। नतीजो इहो निकितो आहे जो हिकिड़े ॾिहाड़े शेख सुनान पंहिंजे मुरीदनि सां गॾु ॻोठ खां ॿाहिरां वञी रहियो आहे। पुठियां मुरीद हलाग में पाण अल्लाह जो ज़िक्र कंदा पिया वञनि। ख़ुदा जो वली हो, हिकिड़े ईसाइनि जे ॻोठ जे भरमा अची लंघियो आहे। ईसाइनि जे ॻोठ खां ॿाहिरां खूह आहे, खूह ते मायूं पाणीअ जूं दिला बीठियूं भरनि। हिकिड़ी नौजवान कुआरी छोकिरी आहे, तमामु हसीन आहे। शेख सुनहान जी हुन जे मथां नज़र पइजी वई, पंहिंजी दिलि खे खसाए वेही रहियो, आशिक़ थी पियो। मुरीदनि खे चई बाबा दग वठो पंहिंजो, वञो ॻोठ। साईं छो? नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह, नकुले कुफर कुफर न बाशद। मुरीदन खे पे चया छोकरी मुंहिंजो अल्लाह बिया, रसूल बिया, दीन बिया, मुर्शिद बिया, महबूब बिया, सभु कुझु या छोकरी आ। तव्हां पंहिंजे घर मां इन जे घर थो वञा पियो। अस्तगफिरुल्लाह ताला रबी। माई दिला भरे पीउ जे घर हे पुठियां लॻो वियो, दरवाज़े ते बीठो आहे। छोकरी अंदर हली वई, पंहिंजे पीउ सां वञी ॻाल्हि कई त शेख सुनहान जेको वॾो वलीउल्लाह आहे, मुस्लमाननि जो आहे, पीर आहे, दरवेश आहे, सो मुंहिंजे कढ लॻो आयो आहे। ईसाई ॿाहिरि निकिरी आयो, ॾिठई त बराबरि दर ते बीठो आहे, अखियुनि मां ॻोढ़ा वहाए पियो। ॾे ख़बर छा ॻाल्हि आहे? चवे थो महिरबानी करे छोकिरी मूंखे ॾे, मां हिन जे मथां आशिक़ थी पियो आहियां। ईसाई ऐं यहूदी ऐं काद्यानी ऐं वहाबी इहे चवंदा आहिनि त असांजो मज़हब वठो, पोइ ॾोकड़ बि वठो त छोकिरी बि वठो, पैसा बि ॾींदासीं, संग बि ॾींदासीं, पर असांजे मज़हब में अचो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, ईसाई चयो त वाह जो शिकार फाथो आहे। ओ शेख सुनान, तूं असांजो मज़हब क़बूल कर त तोखे छोकिरी परणाए ॾियां। हुन चयो ठीकु आहे, मां मुस्लमानी फिटी कई, मां ईसाई थो थियां। हे पीरान पीर खे न मञण जो पहिरों कदम। ईमान वियो, मुस्लमानी वई, दीन वियो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ईसाईअ खे शक थी पियो आहे त जेको जल्दी कलमो छॾे थो ॾे ऐं जल्दी ईसाई थो थी पवे, असांजे मज़हब ते अचे थो, जल्दी जल्दीअ में थी सघे थो मूं वारी छोकिरी खणी वञे, वरी साॻो वञी मुस्लमान थिए। चई हाओ, तोखे मां ईसाई त बणायो आहे, संग बि तोखे ॾींदुसि, पर शर्त आहे त 12 महीना असां सां गॾिजी खाओ पीओ। 12 महीने खां पोइ तोखे शादी कराइबी। हुन चयो त मूंखे क़बूल आहे, 12 महीननि ताईं मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि। ईसाई खिनज़ीर धारींदा हुआ, पाण बकरियूं मेहूं धारे चारींदा हुआ, हो धणनि जा धण खिनज़ीरनि जा चारींदा हुआ। सुबुह थींदो हो हिनखे छोड़े ॾींदा हुआ, लठ हथ में खणी झंगल में चारे ईंदो हो, शाम जो वरी मोटाए ईंदो हो। पर जेकॾहिं का मादी हुननि जी वियामी पवंदी हुई त हुननि जो फर कुल्हे ते खणी शाम जो घर पुॼाईंदो। ॻाल्हि कंहिंजी पूरी पई थिए? ओ बगदाद वारे शहनशाह जी, अबा कंहिंजी पूरी पई थिए?
पीरान पीर फरमाया त मुंहिंजा कदम नथो क़बूल करे हिन जे मथां बद जानवर जा कदम ईंदा। हज़रत पीरान पीर जी ॻाल्हि सची थी। 12 महीना गुज़री विया, 12 ई महीना जानवर ढोयई, उन्हनि सां गॾु खाधई पीतई। ईसाइनि खे पक थी वई हाणे शादी पिया कराइनि। जंहिंमहिल शादी जो टाइम आयो आहे, हुननि जो रवाज हो उन बद जानवर जे खीर जो वटो भरे अधु कुंवार खे पीआरींदा हुआ, अधु घोट खे पीआरींदा हुआ, पोइ निकाह थींदो हो। माईअ खां पीआरे हाणे शेख सुनआन खे पीआरनि था, वटो हथ में खयो आहे। ओॾो बगदाद जे शहर में पीरान पीर जो ऐलान कयो आहे, अॼु मुंहिंजो जेको दीदार कंदो सो जन्नत में वेंदो। छा फरमायो? अॼु जेको मुंहिंजो उन शेख सुनआन जो हिकिड़ो मुरीद आहे, ख़ल्क़ सॼी उते पहुची वई, पीरान पीर जो दीदार पिया कनि, पर शेख सुनआन जो मुरीद को नथो वञे पियो। माण्हुनि चयोसि छो नथो वञे? चए मुंहिंजो पीर शेख सुनआन आहे, उहो त दोज़ख में थो वञे, मां वरी पीरान पीर जी ज़ियारत करे जहन्नम जन्नत में कीअं वञा? जाॾे मुंहिंजो पीर ताॾे मां बि वेंदुसि। माण्हुनि वञी पीरान पीर सां ॻाल्हि कई आहे। पीरान पीर चए थो त मुरीद हुजे त अहिड़ो हुजे जो पंहिंजे मुर्शिद सां प्यार रखियो वेठो आहे। पाण फरमाइनि था सुनआन खे बचायूं त कोन हा, पर हिन जे मुरीद जे करे बचायूं था। पीरान पीर पाणीअ जो चुरूं खणी ईअं ज़ोर सां उछलायो आहे। सवे मैल परे शेख सुनआन ईसाइन जे ॻोठ में वटो वात ते चाढ़े रहियो आहे, अञा पीतो कोन आहे। उहो पाणीअ जो चुरूं मुंहं ते लॻो आहे, ओला लही पिया, कुफर टुटी वियो। इहो ईसाइन खे छॾे वठी भॻो आहे त मां त पीरान पीर जे कदम जे हेठां थो वञा पियो। ईसान चो बड़ा 12 महीना रहे असां वटि, ऐं 12 महीना तो जानवर चारिया, तोखे छा थियो? के अॻे मां बेअदबी कई, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह बद दुआ कई, उहो सबक मिलियो आहे, पर वरी बि पीरान पीर वड़ कयो आहे। गौसल आज़म जीलानी पाण महिरबानी कई आहे। उन जीलानीअ वरी नज़र कई आहे त जीलानीअ जे नज़र सां मुंहिंजा कुफर जा ओला टुटी विया। भॼंदो भॼंदो मुंहिंजा अदा ईसाई कठहनि हे अॻु में आहे, डोड़ी अची पीरान पीर जे कदमनि में किरियो आहे। हज़रत पीरान पीर फरमाइनि था तोखे माफ़ी कान मिले हा, पर तोखे माफ़ी तुंहिंजे मुरीद जे करे मिली आहे। हाँ साईं, मुरीद हुजे त अहिड़ो हुजे न साईं। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह अव्वल कोट धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त मुरीद हुजे त शेख सुनआन जे मुरीद जहिड़ो हुजे, जेको मुरीद थी करे मुर्शिद जा बेड़ा ई पार करे छॾे। आओ या न, जेको मुर्शिद जो बि कमु चाढ़े छॾे, मुरीद अहिड़ो हुजे। अॼुकल्ह जा मुरीद साईं हर हिकु पीर जा, बाबा त साईं तोता सदके वञा, वरी ॿियो आयो त साईं तोता सदके वञा, हर हिकु हुन दर ते धिकनि खाइण वारा। हज़रत भिटाई साहब फरमाईंदा चिलविला चइजनि जेके दर दर लाइनि दोस्ती। तो हक़ीक़त इहा हूंदी आहे त मुरीद हिकिड़े ई मुर्शिद जो थिबो आहे, ऐं अहिड़ो साबित क़दम थिबो आहे जो सिर हलियो वञे पर मुर्शिद जो दर न छॾिजे। दुआ कर छल ख़ुदा ताला तव्हां असांखे पीरान पीर जो सचो मुरीद बणाए। सलात सलात मुझे मिठड़े हबीब पाक दे। वरी सलात मुझे हबीब जे दर दे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे जिथे अवां छॾियूं, सुभान अल्लाह, जिथे अवां छॾियूं उते ई आहीने, अखियूं अब्दुल लतीफ़ चवे मागो न मटाईन, जे बे दर वाझाईन त कढी कागन खे ॾियां। अक़ीदत इनखे चइबो आहे, मुहब्बत इनखे चइबो आहे जो मुर्शिद जी दामन वठिजे, मज़बूत वठिजे, अहिड़ी वठिजे जो सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़ो बुज़ुर्ग हो यहया मनीरी रहमतुल्लाह अलैह, नालो छा हज़रत यहया मुनीरी। उन जो मुरीद हो, पंहिंजे मुर्शिद सां उनखे मोहब्बत हुई। बेड़े में पियो वञे, दरियाह में बेड़ो ॿुॾी पियो, मुरीद बि दरियाह में गोता खाइण लॻो। जंहिंमहिल हुन दरियाह में गोता खाइण शुरू कया त महिल पंहिंजे मुर्शिद खे सॾ कयईं, ओ मुंहिंजा कामिल मुर्शिद यहया मुनीरी, मुंहिंजी मदद फरमाए। हाणे यहया मुनीरी अलाए काथे आहे? अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हज़रत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम के फरमायो, ओ खिज़र देर न कर, इन बुॾंदे खे वञी ॿाहिरि कढ। इन बुॾंदड़ खे
वॾे जो थोरो आवाज़ घटाए थोरो ओरिया थोरो घटाई सलाह सलाह बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। कंहिंखे अल्लाह पाक चयो ख्वाजा ख़िद्र अलैहिस्सलाम खे छा करे नखे वञी थकाहो ॿुॾंदड़ खे मां तो चवां हटाए तूं वरी वधाएसि कीअं थो सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। ख़िज़्र अलैहिस्सलाम पहुची वियो वो गोता पियो खाए ॿुॾे पियो सलात सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ख़िज़्र अलैहिस्सलाम तो चयो यहया मुनीरीअ जा मुरीद हथ ॾे त मां तोखे कढां छा चईंसि हथ ॾे त हमरा गोता पियो खाए दरियाह में ॿुॾे पियो ख़िज़्र मथां बीठो आहे हथ ॾे मुरीद मथे निहारे चवे तूं केरु आहे छा चईंसि त केरु चई मां ख्वाजा ख़िज़्र अलैहिस्सलाम आहियां तोखे दरियाह मां कढण आयो आहियां। मुरीद थो चए मां तोखे सॼो ई कोन्हे को मां त पंहिंजे पीर खे सॼो आहे मां कंहिंखे सॼो आहे तोखे त मां सॼो ई कोन्हे के पोइ तूं भला पीर पंहिंजे खे सॼो थी पीर तुंहिंजो त ईंदो ई कोन अचे भली न अचे तोखां निकिरंदुसि कोन ॿुॾां त ॿुॾी वञा। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ ख़िज़्र अलैहिस्सलाम अर्ज़ थो करे मौला हे त अहिड़ो पको मुरीद आहे जो हथ ई नथो ॾे रब थो चए हथ कोन ॾींदी इनखे कढणो बि आहे पर हाणे हीअं कर जो तूं ख़िज़्र हिन जे मुर्शिद जी सूरत में वञ तूं यहया मुनीरी बणिजी वञी हिनखे हथ ॾे पोइ निकिरंदो न त निकिरंदो ई कोन को। हज़रत यहया मुनीरी रहमतुल्लाह अलैहि जी सूरत में ख्वाजा ख़िज़्र अलैहिस्सलाम वरी आयो आहे चवे थो बाबा हाणे त मथे हथ कर ॾिठई त हाओ मुंहिंजो पीर आहे हथ ॾेई ॿाहिरि कढियो अथई ॿाहिरि जॾहिं निकितो आहे त महिल हज़रत ख्वाजा ख़िज़्र पियो चए त मुरीद हुजे त अहिड़ो हुजे सम्झ में ॻाल्हि अचे थी अलाए कान मुरीद थी ॾेखारियो पक्का मुरीद थी ॾेखारियो अहिड़ा मुरीद थी ॾेखारियो जो जंहिं बि कामिल मुर्शिद जी दामन वरिती अथव पक्का हुजो मज़बूत हुजो उन सां निस्बत खे पक्को जोड़ियो जेतिरो तव्हांजो निस्बत पक्की हूंदी ओतिरो तव्हांखे इंशाअल्लाह ताला फैज़ मिलंदो। सलात मुंहिंजे मिठड़े हबीब पाक ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। असांजो पीरनि जो पीर त सभिनि पीरनि जो पीर आहे आओ या न नक्शबंदन जो भी पीरा कादरन जो भी पीरा सहरवर्दन जो भी पीरा त चिश्तन जो भी पीरा आहे जेको पीराने पीर छा है नालो सही पीराने पीर दिलबर दस्तगीर हज़रत गौस आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि त मूंखे ख़ुदा पाक उहा ताक़त अता फरमाई आहे जो मुसीबत में मुंहिंजो मुरीद मूंखे सॾींदो आहे मां अल्लाह जे अमर सां मुरीद वटि पहुची वेंदो आहियां। गौस आज़म जूं कई करामतूं पर हिकिड़ी करामत ॿुधायां दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बगदाद जे शहर में काफ़र भी रहंदा हा काफ़र मुसलमान भी रहंदा हा हर ॻोठ में थींदो आहे मुसलमान भी रहंदा आहिनि गैर मुस्लिम भी रहंदा आहिनि उन इलाइक़े जा जेके गैर मुस्लिम हा उन्हनि जो रवाज हो जॾहिं शादी थींदी हुई शादीअ खां बाद में उहा जेका कुंवार हूंदी हुई उन कुंवार खे हलवे जो या कुटीअ जो थाल भरे ॾींदा हुआ त बुत खाने में फेराए खणी मोटी आहे पोइ जॾहिं उहा फेराए मोटी ईंदी हुई बुतनि खे फेरा ॾेई वापसि आणींदी हुई पोइ वरी उहो पाण में तबरुक तौर विरहाए खाईंदा हुआ। हिकिड़ी औरत जी शादी थी आहे इत्तिफ़ाक़ आहे जो औरत वीचारी दिमाग़ जी साधड़ी आहे अध चरी आहे उनखे जो कुटीअ जो थाल भरे ॾिनऊं उनखे जो बुत खाने में फेराए खणी आहे उहा जो वई त हुनखे ख़बर कान पई हर हिकु बुत खे पई चई खाओ छा पई चवे न खाओ अब बुत खाईंदा आहिनि
ॾाढे त ॻाल्हि हिकिड़े खे मिंथ कई कोन खाधई, वरी ॿिए खे मिंथ कई कोन, बुतखानो त भरियो पियो न, सभिनी खे मिंथू कई कंहिं न खाधो। हाणे पत्थर किथां खाए? माईअ खे दिलि में ख़्यालु थियो त ॿियनि खां खाईंदा आहिनि, माखऊं पक नथा खाइण जो कावड़जी विया आहिनि। रोईंदी रोईंदी थाल मथे ते वापसि पई अचे, रोए पई हाय मुस्लमान, काफ़िराणीअ खे गणतीअ वरायो आहे त बुत कावड़जी वियो आहे, तो मुस्लमान खे परवाह ई कान्हे को त रब नाराज़ आहे। अलाह तौफ़ीक़ ॾे त रब खे रिझायूं, चओ आमीन। रोंदी पई वञे, ॻोड़ा ॻाड़ींदी पई वञे। हाय हाय दग ते इत्तिफ़ाक़ सां पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी मिली थो वञेसि। ॻोठ जी औरत आहे, ॻोठ जी आहे, पाड़े जी आहे। पीरान पीर फरमाए थो ओ माई ॾे ख़बर छो थी रोए? जैसे के भला बुतनि ॾे खणी वई हुअसि, कुटी आहे हलवो न खाधो अथनि, ॿियनि खां खाईंदा आहिनि, माखऊं न खाधो अथनि, मूंखे गणतीअ वरायो आहे। पीरान पीर फरमाए थो रो न, मुंहिंजो कमु आहे रोअंदनि खे खिलाइण। हे छा कयां? हल त मां थो खाराइजांइ, सम्झो था या न? हल त मां थो खाराइजांइ। चइसि महिरबानी तुंहिंजी, मुंहिंजा दाग में पीरान पीर थियो आहे, पुठियां माई वई आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह बुतखाने में वञी ॾिसे त सॼो सारो बुतनि सां भरियो पियो आहे। माईअ खे चई ॾे ख़बर कहिड़े खे खारायां, हिते त राज वेठो आहे। चई असांजे चङे मुड़ुस वॾेरे खे खाराए, हे जेको सभिनि में वॾो आहे थुल्हो दुंबो, इन खे खारायां। चए हा, उते हली आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह थाल खणी चवनि था खा। हाणे साईं बुत किथां खाए? पाण फरमाऊं शराफ़त सां खा। बुत कोन खाधो। टियों दफ़ो पीरान पीर पंहिंजे पेर मुबारक मां जूतो लाथो आहे, जूतो लाहे ठका हुन पत्थर जे मथे ते कढायो आहे। पाण फरमाइनि था खाओ। बुत शुरू थियो, हड़पूं गड़पूं छड़पूं सॼो थाल खाई वियो, सॼो थाल चट करे वियो, ख़तम। माई ॾाढी ख़ुशि। हाणे त बसि चई साईं इज़त सां न खाधई, बेइज़्तो थी पोइ करे खाधई। हाणे वञ खणी वञ थाल। माई थाल खणी घर वई, थाल ख़ाली। हो अॻे ई चप वेठा चटनि, ॾे ख़बर थाल। चए थाल खाराए आई हाँ? चए हा। खाधई? चए हा। माखऊं न खाधई, जवान जे हथऊं खाधई। चए ईअं वरी कीअं हूंदो? चए हलो त मां थी खाराए ॾेखारियांव। वरी साईं ॿियो थाल भरियो आहे, सॼो ॻोठ हलियो आहे, सवनि जे तादाद में मर्द तोड़े औरतूं काफ़र हलिया आहिनि। बुतखाने में आया, उहा चरी माई पई चए खा खा खा, कोन पियो खाए। अगारो त पीरान पीर खारायो हो। माई पई चए खा, न त अछी ॾाढ़ी वारे खे सॾु थी कयां। छा फरमाए? खा, न त अछी ॾाढ़ी वारे खे वरी थी सॾु कयां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, माई पीरान पीर जो नालो खयो आहे, वरी ॿीहर बुत शुरू थी वियो आहे। जेका बि उते हिंदू हा, काफ़र हा, गैर मुस्लमान हा, माई खे चऊं वाह पीरान पीर तुंहिंजी करामत, असां कुफ्र फिटो कयोसीं। सभु था चऊं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़े ई धक में सॼो ॻोठ मुस्लमान थी थो वञे। इहो थी मुंहिंजो पीरान पीर। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटनि ज़ंजीरा। हज़रत सूफ़ी सचल सरमस्त थो चए, पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटनि ज़ंजीरा। अरे कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, बरदी तह दिल भर दी हाँ। पीरान पीर से का मामूली हस्ती कान्हेगा। खुदा जो कसम आहे, गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला नो अल्लाह जे दरबार जो महबूब आहे। छा आहे साईं? दरबार इलाही जो महबूब आहे। महबूब समदानी जे लक़ब सां मशहूर आहे। अल्लाह जे दरगाह जो महबूब आहे। हीअं हथ खणंदो हो, जीअं चवंदो हो तीअं थींदो। चोरनि मां वलीअ बणाए छॾियईं, बदकिस्मतनि मां क़िस्मत वारा बणाए छॾियईं।
खुदा जो कसम गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में हिकिड़ो काफ़िलो आहे जेको बगदाद खां हज ते पियो वञे। हज ते वेंदे वेंदे रस्ते में फोरू हुनखे फिरी आया, फोरू हुनखे फुरण शुरू कयो आहे। काफ़िले वारा पीरान पीर जा मुरीद हा। जंहिंमहिल काफ़िले वारनि खे तलवारूं खणी फिरी था अचनि पिया तंहिंमहिल सभई बगदाद ॾे मुंहुं करे सॾु था कनि, ओ मुहियद्दीन जीलानी तुंहिंजो वाइदो सच आहे त असांजो मुरीद जॾहिं सॾींदो आहे मां पहुचंदो आहियां। हिन खां वधीक तकलीफ़ कान्हे, काफ़िलो फुरिजी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त पीरान पीर वुज़ू वेठो थो बगदाद में फरमाए। वुज़ू कंदे कंदे पीरान पीर पंहिंजे पेरनि मुबारकनि में काठ जी जुती आहे उहा लाहे हीअं उछलाई आहे। हज़रत पीरान पीर खां काफ़िलो कई 100 मैल परे आहे। मुंहिंजा दा जेतिरा बि उन जाइ में फोरू आहे सभिनि जूं मुंडियूं लही वयूं, हिकिड़ो बि ज़िंदा न बचो। काफ़िलो सलामती सां वापसि वियो, उहो वरी हज करे वापसि आया। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पुछो ॾियो ख़बर चई क़िबला असांखे काफ़िले खे चोर फिरी आया, असां जंहिं महिल सॾु तोखे कयो ॿी का ख़बर कान पई। असांखे आसमान में जीअं विज जो कड़काट नज़र ईंदो आहे ईअं विज जो कड़काट नज़र आयो। रुगो एतिरो ॾिठोसीं त सभई जेके बि दुश्मन हा सभु असांजा उनजा सिर वढिया पिया हा। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंहिंजी अमानत तव्हां वटां वा मूंखे ॾियो। जे क़िबला काथे आहे? पाण फरमाइनि था फलाणे उठ ते तव्हांजो जेको सामान आहे उन सामान में जेको हिन जो उन जो खुर्जीन आहे उन खुर्जीन जे अंदरि मुंहिंजी जुती मुबारक जो पेर पियो आहे। इहा जेकॾहिं तव्हांखे निशानी लॻे त मां तव्हांजी मदद कई आहे। उन्हनि माण्हू खुर्जीन मुबारक खोली आहे त गौस पाक रज़ी अल्लाह ताला जे पेरनि मुबारकनि वारी उहा काठ जी जुती हुन में पई। गौसल आज़म फरमाईंदा मुरीद सॾणु तुंहिंजो कमु आहे, पहुचणु मुंहिंजो कमु आहे। मुंहिंजा अदा शर्त इहो आहे त अक़ीदत हुजे, ईमान हुजे, पर यादि रखो इन ॻाल्हि में हिकिड़ो अक़ीदो पंहिंजो दुरुस्त कजो। इहा अल्लाह जे वलीअ खे ताक़त कंहिं ॾिनी आहे? ज़ोर सां चओ कंहिं ॾिनी आहे? अल्लाह ॾींदो आहे। अल्लाह जा वली पंहिंजी करामत जो कमाल ॾेखारींदा आहिनि। इहो मसइलो आहे करामात औलिया हक़ुन, औलिया अल्लाह जूं करामतूं बरहक़ आहिनि। रब खां दुआ कयो त ख़ुदा ताला तव्हां असांखे औलिया अल्लाह जे करामतुनि सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुखालफ़नि जो को इलाज कोन्हे, उहे ज़िद ते बीठा आहिनि। हज़ारे वाक़िया किताबनि में, क़ुरान में, हदीस में, तफ़सीरनि में, फ़िक़ह जे किताबनि में लिखिया पिया आहिनि, पर हे दुश्मन कॾहिं कोन मञींदो। मां इंशा अल्लाह ताला तव्हांखे आइंदा जुमे ते क़ुरान शरीफ़ मां औलिया अल्लाह जे करामत जो सबूत पेश कंदुसि। हयाती ख़ैर हूंदी त वरी बाक़ी पीरान पीर जूं रहियलूं करामतूं बि बयानु कंदासीं। अल्लाह ताला शर तव्हां असांखे गौसल आज़म जो सचो मुरीद बणाए, गौसल आज़म सां सची निस्बत नसीब फरमाए। तमाम औलिया जेके बि दुनिया में रहनि था ख़ुदा सभिनि जो असांखे अदब नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।